पाकिस्तान क्रिकेट टीम इंग्लैंड खिलाफ T20 सीरीज़ हाराइण खां पोइ 3 मुल्की टूर्नामेंट खेॾण लाइ न्यूज़ीलैंड में देरा जमाए वरिता आहिनि। पाकिस्तान, न्यूज़ीलैंड ऐं बांग्लादेश जी टीमुनि ते ॿधल 3 मुल्की सीरीज़ जी शुरूआत 7 अक्टूबर खां क्राइस्ट चर्च में थींदी, जंहिं बाद क़ौमी टीम T20 वर्ल्ड कप में हिसो वठण कैंगरूज़ जे देस लाइ उॾाम भरींदी। एशिया कप में मिडिल ऑर्डर जी ख़राब ऐं सुस्त कारकर्दगी ऐं इंग्लिश टीम खिलाफ होम सीरीज़ हाराइण सबबि पाकिस्तान क्रिकेट टीम जा मदाह सख़्त परेशान आहिनि। मेगा इवेंट लाइ पाकिस्तान टीम में 2 तब्दीलियुनि जो इम्कान आहे, पर टीम मैनेजमेंट पारां अञा ताईं स्क्वाड में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली जो ऐलान नाहे कयो वियो। पाकिस्तान टीम में तब्दीली थिए या न, पर वेस्ट इंडीज़ शिमरॉन हेटमायर जी जाइ ते शामिर ब्रोक्स खे टीम में शामिल करे छॾियो आहे। वेस्ट इंडियन क्रिकेट बोर्ड तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त शिमरॉन हेटमायर गियाना खां ऑस्ट्रेलिया वेंदड़ फ्लाइट लाइ वक़्तसिर हवाई अॾे ते न पहुची सघियो, जंहिं सबबि खेसि टीम मां नेकाली ॾिनी वई आहे। ॿिए पासे फिटनेस मसइलनि जो शिकार इंग्लिश विकेट कीपर ऐं बैटर जॉनी बेयरस्टो दिसंबर में पाकिस्तान खिलाफ शेड्यूल टेस्ट सीरीज़ मां बि ॿाहिरि थी वियो आहे। जॉनी बेयरस्टो पंहिंजे इंस्टाग्राम पोस्ट में लिखियो त हू संगीन इंजरी जो शिकार आहे, जंहिं सबबि हलंदड़ साल रिथियल समूरनि फॉर्मेटनि वारी क्रिकेट खां परे रहंदो। इंग्लैंड जे ई मोइन अली पिणु पाकिस्तान खिलाफ रिथियल टेस्ट सीरीज़ में शिरकत न करण जी वज़ाहत पेश करे छॾी आहे। विज़डन क्रिकेट जे हिकु बयान मूजिबि मोइन अली इंग्लैंड जी टेस्ट टीम जे कोच ब्रेंडन मैकलम खे फोन ते टेस्ट क्रिकेट तां रिटायरमेंट वापसि वठण वारी दरख़्वास्त खां माज़रत करे छॾी आहे।